प्यारा दोस्तों, प्यारा इलाइक़े वासियों, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजो मान मथां करण जे लाइ हिते आया आहियो असांजे जलसे में, ऐं गुल साहब जो मान मथां करण जे लाइ तव्हां हिते सभु गॾु थिया आहियो। जनाब मोहतरम गुल साहब जे तमामु वॾा वॾा कारनामा कया आहिनि, उन्हनि जा कारनामा केॾा आहिनि मां तव्हांखे छा ॿुधायां। जेकॾहिं ॿुधाइण बीहंदुसि त हिते सिजु लही वेंदो ऐं टाइम तमामु घटि आहे। मां तव्हांखे हिननि जे बारे में एतिरो ई ॿुधाईंदुसि त हिननि जो मुंहुं ॾिसो, छा ही मुंहुं इलेक्शन में बीहण जहिड़ो आहे? न, हिननि जो मुंहुं त अजायब घर में रखण जहिड़ो आहे, छो जो ही यूनिक शयूं कॾहिं कॾहिं जनम वठंदियूं आहिनि। त हाणे असां पंहिंजे हिन जलसे जी कार्रवाई जो स्टार्ट कंदे सभ खां पहिरियां असांजो जेको मालिक मकान आहे, छो जो गुल साहब अञा ताईं किराए जे घर में रहंदो आहे ऐं हिननि जी इहा वॾ माण्हाइप आहे जो पाण किराए जे घर में रही करे तव्हांजे लाइ वॾियूं वॾियूं कानूनी ठाराइण जा तव्हांखे ख्वाब थो ॾेखारे। पाण कपड़ा न पाए बि तव्हांखे टेक्सटाइल मिल्स खोलण जा मशवरा थो ॾे ऐं ख्वाब थो ॾेखारे। इहा वॾी ॻाल्हि न आहे त ॿियो छा आहे। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि कुर्बान साहब खे, जेको असांजो मालिक मकान आहे, उहो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। तव्हांजी तालियुनि जी गूंज में कुर्बान साहब। गली गली में होला चमचो पयो गुला। दोस्तो कम त कसो कयो अथऊं, हिनखे इलेक्शन में बीहारे। हाणे मूं आहे इलेक्शन में बीहण जहिड़ो 16 महीनो आहे, मूंखे घर जो किरायो नथो ॾिए, पर तंहिं हूंदे बि असां रिस्क खई आहे, हिनखे इलेक्शन में बीहारियो आहे त जीअं गुल साहब इलेक्शन खटे तव्हांजी ख़िदमत करे। हा, गली गली में होला ऐं हाणे मौजूद साथियों, इलाइक़े वासियों, मां गुज़ारिश कंदुसि तव्हांजे पंहिंजे इलाइक़े जे हिकु मशहूरु खीर वारे खे हिते स्टेज ते अचण जी दावत ॾींदुसि त उहो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। जंहिंजो खीर पाणी मिलियल तव्हां सभई पीअंदा आहियो, असां बि पीअंदा आहियूं। ऐं अॼु असां वटि ही मौजूद महिमान थी आयो आहे, इन्हनि बि असां ॾाढो सुठो ताउन कयो आहे। पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण लाइ अचे थो जनाब मुस्तू साहब। मुंहिंजा ग़रीब भाइरो, अस्सलाम वालेकुम। असां सभिनी गॾिजी करे गुल साहब खे वोटनि में उठायो आहे। हिन जो इंतिखाबी निशान आहे चमचो। महिरबानी करे घणे खां घणा वोट ॾेई चमचे खे कामयाब कयो। मां तव्हांखे हाणे उन शख्सियत जे बारे में ॿुधाईंदुसि, उनजे ख़ानदानी पस मंज़र जे बारे में ॿुधाईंदुसि, जंहिंजे करे असां सभु हिते गॾु थिया आहियूं। जनाब गुल साहब। गुल साहब जी सॼी ज़िंदगी, बल्कि हिननि जे पूरे सॼे ख़ानदान जी ज़िंदगी तव्हांजी ख़िदमत कंदे गुज़री आहे। हिननि जो परॾाॾो माशाअल्लाह सां अलाह हुननि खे जन्नत नसीब करे अलाए न, पर उहो एॾो त हमदर्द हुयो जो उन्हनि जो उथण वेहण, सुम्हण, खाइण पीअण गटरनि में हुयो। मरहूम जी गटरनि सां ॾाढी लॻंदी हुई। मरंदे मरी वियो, पर गटर खे न छॾियईं। ऐं मरहूम जा मरण वक़्तु आख़िरी लफ़्ज़ बि हुया गटर। ऐं मोहतरम गुल साहब माशाअल्लाह सां एतिरो शरीफ़ ऐं इज़तदार माण्हू आहे जो पाड़े में सिधे मुंहं सां हिननि सां कोई ॻाल्हाईंदो न आहे। पहिरियां डायरेक्ट चमाट हणंदो आहे, पोइ ॻाल्हाईंदो आहे। प्यारा दोस्तो, माण्हुनि जे दरनि ते आम सियासतदाननि खे पुलिस गिरफ़्तार करण ईंदी आहे, पर ही वाह तंहिं बि आई आहे हमेशह रेंजर्स ई आई आहे। जनाब स्टेज ते अचण जी दावत ॾींदुसि त तव्हांखे अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे ऐं ॿुधाए। ऐं हाणे तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में अची रहियो आहे मोहतरम जनाब इज़त माब, असांजो वतायोन कंपनी जो MD ऐं तव्हांजो हरदिल अज़ीज़ रहनुमा गुल साहब। मेहरबानी। आयल मोज़िज़ ख़वातीनो हज़रात, पर हिक बि माई कोन्हे। अच्छा ठीकु आहे। हाणे मां पंहिंजी तक़रीर जी शुरूआत कंदुसि। तक़रीर लिखी आयो आहे न दोस्तो। कुझु माण्हू सोने जे चमचे सां गॾु पैदा थींदा आहिनि, ऐं जीअं मुंहिंजो ही फैज़ू, ही मुंहिंजो उहो चमचो आहे, उहो मुंहिंजो प्यारो चमचो आहे जंहिंखे चवंदा कांटेदार चमचो,
गिदरा ऐं हिंदाणा विझी खाइबो आहे। इन ॻाल्हि ते ताड़ियूं 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 ताड़ियूं। अगरि सुठो चमचो साबित न थी सघियुसि त मां अॼु कसम थो कयां, कसम थो खावां हिन जे सिर जो। अरे निभागा यतीम थी वञे। कसम खावां थो मां पंहिंजी हिन कुर्सीअ जो त पाण इलेक्शन छॾे ॾींदुसि। गिटी गिटीअ में हुल्लो। जॾहिं मां घिटीअ मां घुमियुसि त मूंखे इंतहाई कमी महसूस थी चमचनि जी, इंतहाई कमी महसूस थी चमचनि जी। ऐं पोइ मां तव्हां ॿाहिरि वेठा आहियो, सभई मुंहिंजा चमचा ॿाहिरि वेठा आहियो, मूंखे वॾो ॾुख थियो ऐं पोइ मां ऐलान कयो त मां इंतखाबी निशान पंहिंजो चमचो रखंदुसि। तव्हांजे मथां हिकिड़ी उमेद थो कयां ऐं रखां त मूंखे एतिरा वोट ॾियो माण्हू हैरान थी वञनि, परेशान थी वञनि। एतिरा वोट ॾियो जो एतिरा वोट दाख़िल बि न हुजनि, बचाव करे। अॼु मां हिकिड़ी नई तालीम जो ऐलान थो कयां त पढ़ियल लिखियल असांजो इलाइक़ो छो न चमचो हुजे। चमचागिरी जी नई यूनिवर्सिटी रखण जो ऐलान कयां थो। ही दोस्तो मुंहिंजी हिन तक़रीर सां गॾु ही वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट बि आहे। वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट जे मुताबिक़ त चमचागिरी जी शरह में इंतहाई कमी आहे, पर उन कमीअ खे पूरो करण सिर्फ़ असांजो कमु आहे, तव्हांजो कमु आहे, हिन जो कमु आहे, हुन जो कमु आहे। बचाव करे। इन करे मां तव्हांखे हुकुम थो कयां त असां एतिरा चमचा पैदा कयूं, घटि में घटि साल में 5 लख चमचा हुजनि, असांजो ही मुल्क तरक़ी कंदो। तव्हां हिन चमचे ते ठपो वञी करे इहो सबूत ॾियो त तव्हां सभई चमचा आहियो। चमचा कॾहिं मरणा न आहिनि, चमचा कॾहिं मरणा न आहिनि आख़िर। हा प्यारा दोस्तो, मां हिकिड़ो अॼु इहो तव्हां सां वाइदो थो कयां ऐं उन्हनि मुखालिफ़नि खे बि ॿुधाइण चाहियां थो त चमचा कॾहिं मरणा न आहिनि, पर हिन चमचनि सां मुखालिफ़नि जो पेट फाड़े असांखे चमचे ते ठपो हणणो आहे। मुखालिफ़ धुर चवे थी त गुल साहब जे जलसे में माण्हू नथा अचनि, बाक़ी ही छा आहे बकरीवन, हे माण्हू आहिनि उहे जेके चमचे जी हिमायत में आया आहिनि। बचाव करे। प्यारा दोस्तो, मां तव्हांजो वॾो थोराइतो आहियां, मां तव्हांजो वॾो मशकूर आहियां, मशकूर आहियां, माफ़ कजो, मशकूर आहियां जो तव्हां अॼु हिन जलसे खे अटेंड करे साबित करे ॾेखारियो आहे त चमचे जी हिमायत तमामु घणी आहे, पर बचाव करे। आख़िर में शायदि चई मां पंहिंजी जॻह थो वठां, ही तक कंहिंजे पीउ जो न आहे, ही तक मुंहिंजे बाबे जो आहे। जेतरे जीअरो आहियां हितां विढ़ंदुसि कंदुसि, ही तक कंहिंजे पीउ जो न आहे, ही तक मुंहिंजे बाबे जो आहे। चमचो पंहिंजो गुल्ला। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त गुल साहब जी एतिरी इज़त आहे माशाल्लाह सां जो हिननि खे टीवी स्टूडियो वारनि पाण घुरायो हिननि जो इंटरव्यू करण जे लाइ। ॿिए कंहिंखे त घुराइनि, इहा हिननि जी इज़त आहे, हिननि जी वॾा माणाइप आहे जो हिननि खे टीवी स्टूडियो में घुराए हिननि खे बेस्तो, मुंहिंजो मतिलबु आहे त हिननि खे इज़त ॾेई ऐं हिननि जो इंटरव्यू वरितो थो वञे। चमचो पंहिंजो गुल्ला।